अस्सलाम वालेकुम। अॼु आहे छंछर जो ॾींहुं ऐं 28 नवंबर। टाइम थियण वारो आहे 11 ऐं इलाही सी थो थिए। इलाही सुस्ती करण खां पोइ जेको आहे मां निकिती आहियां पंहिंजे हंध मां ऐं मासी हली वई कमु करे। ऐं ॾिसो लाउंज जो दर हिन पासे खां बंदि आहे ऐं हिकिड़ो हुन जे बिल्कुलु अपोज़िट किचन जो ई दर आहे, सिर्फ़ु इहो खोलियल आहे। छो त असां ॿई खोलींदासीं, क्रॉसिंग थींदी ऐं सी थी वेंदो ॾाढो, ऐं सी आहे। ऐं हिते ही सीन आहे, खीर पिया कढनि। सुराण एक्स्ट्रा खीर वरितो आहे, उहा ॾही ठाहींदी। ऐं अॼु किचन सुराण जे हवाले आहे। मां सॼो ॾींहुं बुर्ची खाने में न ईंदमि। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो, या अलाए छा क़िस्म क़िस्म पंहिंजा पसंदि जा तामती पचाए जेके लाज़मी असां बि खाईंदासीं। सो ऐं मां जीअं त अॼु किचन जे कम खां ऐं ॿियनि कमनि खां पाण खे आज़ादु थी रखां, त अॼु मूंखे धोइणा आहिनि कपिड़ा। मथे आई आहियां छत ते, कपिड़ा धोता अथमि ऐं वॾा वॾा कपिड़ा, चादरूं वग़ैरह, टॉल इहे हिते विझंदा आहियूं, छो त इहे वरी हिते ई वेढ़े अंदरि कबट में रखिणा हूंदा आहिनि। त पोइ जीअं हेठां खां मथे, हेठि एॾी जाइ बि न आहे, वॾी शइ वॾा कपिड़ा विझण जे लाइ हिते ई जाइ आहे। ऐं हिते अञा पाणी बि विझी छॾियो आहे पखियुनि जे लाइ। ॾाढी दिलि चाहींदी आहे उस में वेहण ते, पर असांजे घर जे साम्हूं ही आहे बिल्डिंग ट्यूलिप टावर जे नाले सां, जेके अञा पूरी बिल्डिंग न ठही आहे, न आबाद थी आहे। उनखां अलावा ही मां तव्हांखे साम्हूं हिकिड़ो व्यू ॾेखारियां। हीउ साम्हूं जेको बि तव्हां प्लॉट ॾिसो था न, शेड आहे, उनजे अॻियां प्लॉट आहे। हीउ ट्यूलिप टावर जे भरिसां। अञा सोचो त इहे बिल्डिंग्स अञा ठहंदियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन कमर्शियल दौर में इहो ख़ाली कोई न छॾींदो। हीउ पयूं थियूं ठहनि, गोड़ खड़का आवाज़। ऐं हाणे अज़ान अची वई आहे ॿिए पहिरीं जी। हिन कुंड ते उस आई आहे। हाणे ॿुधायो, भित जी कुंड ते उस आई आहे, हेठि उस ई कोन्हे। सो जेकॾहिं मां चाहियां बि उस में वेहण, त हिते 3 बजे खां पोइ पॉसिबल हूंदो आहे, उनखां पहिरियों न। ऐं हिन बिल्डिंग जे करे सॼी असांजी उस जेका आहे उहा रुकिजी थी वञे, जेका असांजी सिहत लाइ ॾाढी ज़रूरी आहे। इन करे असां मोस्टली माण्हू जेके आहियूं उहे विटामिन डी जी कमी जो शिकार ऐं बीमार, छो त असां ॿाहिरि निकिरूं ई कोन था, उस ॾिसूं ई कोन था। त बहरहाल जेको बि आहे अल्हम्दुलिल्लाह, पोइ बि ॿाहिरि निकिरी वञूं था घर खां जॾहिं तॾहिं कुझु न कुझु थोरो फ़ाइदो थिए थो। सो हलां थी हेठि। हाणे कुझु कपिड़ा धोई हेठि बि सुकणा विधा आहिनि। हीअ रिली आहे जेका मां स्टूडियो खणी वई हुअसि, उते हिननि इहा पंहिंजे सेट ते विछाई हुई। हालांकि यूज़ कोन थी, मतिलबु कोई वेठो न हिन जे मथां, पर मूंखां बर्दाश्त न पियो थिए त मां हिनखे बि धोई विधो आहे। ईअं मां हिनखे अंदरि न कंदमि। ऐं जेके रिलियूं मां पंहिंजे ॿारनि लाइ रखियूं आहिनि, हीअ तारीख़ जी रिली आहे, त हिनखे मां धोई ते। ऐं हीअ सॼी मुंहिंजी कटिंग थियल आहे, सॼी डिज़ाइनिंग मुंहिंजी आहे। हीअ कपिड़ो जेको हुयो मां सुरिया पधर मां वठी आई हुयमि, इहे सिर्फ़ु ईअं पटियूं हुयूं। त मुंहिंजी दिलि चाहियो त हिन मां अहिड़े क़िस्म जी रिली ठही थी सघे। त हीअ रिली जेका आहे मूं पाण क्रिएट कई। कटिंग सॼी मुंहिंजी आहे। ऐं पोइ वरी जॾहिं इहे पटियूं सिबजी आयूं सभु, त वरी इन्हनि सभिनी खे ही जेको ॻंढियो अथमि पाण में, इहो सॼो मूं पाण ॻंढियो ऐं सॼो तह ठाहे वरी उनखां पोइ धागा भराइण जे लाइ वरी ॻोठु मोकिलियमि। पोइ हे कपिड़ा हेठि जेके सुकणा विधा आहिनि, इहे हिते जो हिते सुकी वेंदा, त लाहे वेड़े रखंदमि। रिली जेका मथे वेंदी असांजे फर्स्ट फ्लोर ते, हीअ स्टोर में न वेंदी। इहे जेके ख़ासि रिलियूं आहिनि उहे मथे लाउंज जे कबट में पियल आहिनि। ऐं कपिड़ा धोइण खां पोइ मुंहिंजो थियो आहे हे हाल। थींदो आहे सभिनी जो, पाचा आला थी विया आहिनि। ऐं हिते काफ़ी उस अची वई आहे हेठि, मथे बि अची वई हूंदी हाणे, पर मथे हाणे हिन महिल वञण जो मौक़ो न आहे। आज़ान खे आहे काफ़ी देरि थी वई आहे। लंच कंदमि ऐं उनखां पोइ जेको आहे नमाज़ पढ़ंदमि। ऐं राति जो तारिक बि असांजे लाइ काफ़ी सारो खाधो वठी आयो। सुबुह जो उथियमि त फ्रिज में इलाही सारी थेलियूं पियूं। मूंखे सम्झ में न आयो त हीउ कंहिंजो खाधो आहे। असां हुनखे हथ बि न लाथोसीं, भई पहिरियों पुछी वठूं अलाए कंहिंजे लाइ वठी आयो आहे, छा कंहिं रखिणो ॾिनो आहे, छो त उहो इलाही हुयो। तारिक जॾहिं उथिया 12 बजे चए थो त इहो मां तव्हांजे लाइ वठी आयो आहियां। हाणे असां मंझंदि जी मानी बि कोन पचंदी, बाक़ी कमु त सुराण अॻु में ई करे पई। राति जो ॾिठो वेंदो त छा था कयूं। ऐं वांदी थी पोइ हिननि प्लांट्स ॾेई ईंदमि, पाणी वाणी ॾींदमि, कुझु सफ़ाई सुथराई हिननि जी कंदमि। घणी न, पर बेसिक जेका ज़रूरी आहे ओतिरी त करणी आहे लाज़मी। शाम जा 5 थी विया आहिनि ऐं मां छित ते आई आहियां। उस अची हाणे हली बि वई ऐं मां हितां सॼा रसियुनि तां कपिड़ा लाहे वेड़े हिते स्टोर में कबट में विझी छॾिया आहिनि। हीउ हिकिड़ो आहे टॉल जेको मां हेठि खणी वेंदमि ऐं सुराण करे थी हिते वॉक। सुराण रोज़ानो शाम जो मथे छत ते वॉक कंदी आहे, ऐं मां रोज़ानो जेको आहे सुबुह जो ॿाहिरि घर खां वॉक कंदी आहियां। उहो मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। ऐं हितां जो थोरो व्यू ॾिसो।
व्यू छा आहे बसि हेठि साम्हूं असांजी गाॾी बीठी आहे ऐं मथां खां ही मुंहिंजे प्लांट्स जो व्यू आहे। मुंहिंजी निम माशाल्लाह ॾाढी वॾी थी वई आहे। मूंखे सभिनी खां वधीक ख़ुशी इन निम जे वॾे थियण जी आहे। हीअ मुंहिंजो टेरिस आहे ऐं साम्हूं बिल्डिंग्स आहिनि। सिज लहण जो मंज़र हितां ॾाढो सुहिणो हूंदो आहे, पर हाणे हिन महिल उस ॾाढी तेज़ आहे छो त अञा सिज लहे कोन थो, सिज लहण में देरि आहे। सो हलूं था हेठि। हीअ हिते मुंहिंजूं हिकिड़ियूं एक्स्ट्रा कुर्सियूं ऐं हिकिड़ी टेबल पई आहे। सेम कर्टन जेको मथे लॻियल आहे सॉरी हेठि वारी में दरी में लॻियल आहे, उहो ई हिते लॻियल आहे। हीअ मुंहिंजे बाबा जूं ठारायल कुर्सियूं आहिनि। हीअ गोल टेबल मुंहिंजी फेवरेट आहे। सो हाणे हेठि था हलूं। हेठि अची वियमि मां, मथियां कपिड़ा वेड़े मथे रखी आयमि। बाक़ी जेके हेठि सुकणा पिया उहे अञा छो त ॾाढा क्लोज़ हुया हिक ॿिए सां, हवा बि घटि हुई, हिते उस बि न आई, थोरी ईंदी आहे उस अङण में, उहे अञा न सुका आहिनि। सो उहे बि राति जो इनशाला सुम्हण खां पहिरियों वेड़े रखी पोइ सुम्हंदमि। ऐं बसि इहे हाल वाल आहिनि सॼे ॾींहं जा। ऐं हिन दफ़े मां कपिड़ा इलाही ॾींहंनि खां पोइ धोता आहिनि छो त जीअं थधि शुरू थी वई आहे त कपिड़ा घटि मेरा था थियनि। याने हूअं त पघर जे करे बार बार चेंज करणा पवंदा। मां त 3 दफ़ा बि ॾींहं में विझंदी आहियां त 3 दफ़ा कपिड़ा बदिलाईंदी आहियां गर्मियुनि में। हाणे 2-2 ॾींहं साॻा पातल आहिनि त फ़िक्रु कोन थो थिए, त इन करे कपिड़ा जेके घटि हुया, कुझु चादरूं टॉल वग़ैरह, सो ऊन्हारे सियारे में इहो त फ़र्क़ु थिए थो। ऐं राति जी मानीअ जे लाइ बि अजीब ॻाल्हि आहे, कल्ह राति जो मां चिकिन जो बोड़ ठाहियो त तारिक ऐं आसफ़ा त के डिनर ते विया ऐं मां सुराण घर में हुआसीं। असां कुझु ॿियो खाधो, अलाए छा पयल हो, त बोड़ ईअं जो ईअं पियो रहियो। त हाणे तारिक जी फरमाइश आहे त राति जो हिन बोड़ जो पुलाउ ठाहियो। तारिक ऐं सुराण ॿई ॿधियल आहिनि हिन मामले ते। सो राति जो हुनजो पुलाउ ठाहींदमि। बोड़ पको पियो आहे, बसि चांवर उहो बि सुराण धोई भिॼाए छॾिया आहिनि। हाणे ज़िंदगी जो सिलसिलो ईअं जारी सारी आहे। ॻाल्हाइण जे लाइ त ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, पर ईअं सिर्फ़ु वेही ॻाल्हियूं करण बि काफ़ी कोन्हे। ऐं कुझु शयूं जेके मां नंढियूं नंढियूं खणी वई हुअसि उते टीवी स्टूडियो में, त उहे बि हिकु बॉक्स भरियो पियो आहे अञा ताईं। बैग ख़ाली करे उहो बि मथे रखी आयमि। ऐं रिली जेका सुबुह धोती उहा बि सुकी वई। बाक़ी नंढियूं नंढियूं शयूं पयूं आहिनि, उन्हनि खे अलॻि अलॻि जाइ ते रखिणो आहे। ऐं जेके मां ब्लू ऐं ब्लैक कुशन कवर ऐं हिकिड़ो रनर ठाहियो हो, उहो सेट कंप्लीट करिणो आहे। उहो दरवेश वारो सेट कंप्लीट करिणो आहे। त इहे तकड़ में त हिकु हिकु पीस ठाहे वियमि मां, पर हाणे जेको आहे मूंखे उहो सेट पंहिंजा पूरा करिणा आहिनि। त इनशाला सुभाणे खां कोशिशि कयां थी, जॾहिं खां बि थी सघियो, पर पहिरियों मां ॿी कंहिं सिलाई करण खां पहिरियों कोशिशि कंदमि त इहे जेके अध में आहिनि मुंहिंजा प्रोजेक्ट्स इहे पूरा कयां, छो त इन्हनि जा कपिड़ा निकिता पिया आहिनि। दरवेश वारा मां तव्हां सां शेयर कया त उहे मां कचा करे छॾिया आहिनि कटिंग करे। ऐं जेके ब्लू ऐं ब्लैक वारो सेट आहे उहो बि टुकड़ियूं कटियूं पयूं, उन्हनि जो कपिड़ो बि कबट खां ॿाहिरि ई पियो आहे। त मूंखे पहिरियों हर हाल में हिननि खे पूरो करिणो पवंदो, वधीक अलाह खे ख़बर, छो त असां कुझु सोचींदा आहियूं ऐं अलाह जा फ़ैसिला कुझु ॿिया हूंदा आहिनि। सो हिन महिल ताईं त इहो ई कयो आहे। ऐं अञा जेको आहे असांजी जी बांग में इलाही टाइम आहे, थोरो रेस्ट करे वठंदमि छो त कपिड़ा धोइण खां पोइ इलाही थकिजी थी पवां। ऐं मूंखे दिलि चाहींदी आहे कमु करण ते, मां ड्रिजंदी आहियां, मूंखे ख़ौफ़ु थींदो आहे ॾाढो त अगरि मां कमु करणु छॾे ॾियां। हालांकि मथे वारे पोर्शन में असांजी जेका वॉशिंग मशीन आहे उहा फुली ऑटोमेटिक आहे। तारिक चवंदो आहे त मूंखे ॾियो, मां थो धोई ॾियां तव्हांखे, त सॼा विझी ईंदुमि मां, सॼा कढी सुकणा विझी ईंदुमि। पर मां चवंदी आहियां न, मूंखे कुझु करणु घुरिजे। मां ड्रिजंदी आहियां त अगरि मां कुझु न कंदमि त मां वेही रहंदमि। वेही रहण इस्तलाह आहे, वेही रहण सां मतिलबु आहे त नाकारा थी वञणु, बेकार थी वञणु, इंसान जा उज़वा, इंसान जी बॉडी जेका आहे पोइ जैम थी वञे, त उहो उन खां ड्रिजंदी आहियां मां। इन करे कोशिशि कंदी आहियां त कुझु न कुझु पाण कंदी रहां। बाक़ी हाणे अलाह पनाह ॾे, सफ़ा जॾहिं न करे सघियमि त पोइ त हाणे आण मञणी आहे न, इहो ज़िंदगीअ जो मतिलबु सिलसिलो ईअं ई आहे। तंहिंजे करे जेसिताईं हलिजे थो अलाह हलाईंदो रहे, शल इन हलंदी हालति में हली पइजे। चवंदा आहियूं सिंधीअ में त अलाह हलंदी हलाए, सो अलाह शल हलंदी हलाए। बाक़ी अॻियां जेको बि कंदमि त तव्हां सां शेयर कंदमि। शाम जा बल्कि राति जा थिया आहिनि 7:30 ऐं मां जेको बचियल ॻोड़ जो पुलाउ हो उनखे दम ॾेई आई आहियां। ऐं अॼु मथां मां पंहिंजे लाइ लाई आई आहियां हीअ सवड़ देसी, ऐं हीअ मुंहिंजी छव सवड़ जी। मूंखे कॾहिं बि प्लेन वाइट छऊं न वणंदियूं आहिनि, त मूं वटि जेके बि सवड़ियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जूं छऊं कलर्ड हूंदियूं आहिनि। त मुंहिंजी हीअ शेल्स वारी आहे ब्लू,
ऐं सॼियूं त सवड़ी मां हैदराबाद खाईंदे महिल ॾेई आई हुयमि, बसि ॾेई छॾियूं कंहिंखे बि। ऐं हीअ 3 मूं वटि बचियल आहिनि, जंहिंमां हिकिड़ी हीअ मुंहिंजी पंहिंजी आहे। ऐं ॿार त अॼुकल्ह जेके आहिनि मुंहिंजा ब्लैंकेट्स ऐं क्विल्ट्स था पाइनि, पर मूंखे पंहिंजी हिन सवड़ ॼण माउ जी हंज यकीन कयो, इन खां सवाइ मूंखे मज़ो न ईंदो आहे। सो छो त मां पखो बि फुल थी हलाए सुम्हां, छा थी पए खणी बर्फ़ पए, मुंहिंजो पखो फुल हूंदो आहे सियारे में। त मुंहिंजे लाइ हीअ जेका आहे वधीक इम्पॉर्टेंट आहे सवड़। सो हीअ जेको अॼु जो व्लॉग आहे इहो हिते ख़तमु थी कयां। उनखां पोइ इनशा ज़िंदगी रही त सुभाणे वरी असां सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अला वाही।